कोटड़ी में ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। कोटड़ी वेझो लूणी कोट पुलिस कार्रवाई कंदे मंशियात विकिरो कंदड़ 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस चवण आहे त कार्रवाई दौरान मंशियात विकिरे में मुलविस औरत समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब जवाबदारनि वटां मंशियात में इस्तेमाल थींदड़ सामान जूं 50 बोरियूं हथ कई वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। कोटड़ी वेझो लूणी कोट पुलिस कार्रवाई कंदे मंशियात विकिरो कंदड़ 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस चवण आहे त कार्रवाई दौरान मंशियात विकिरे में मुलविस औरत समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिब जवाबदारनि वटां मंशियात में इस्तेमाल थींदड़ सामान जूं 50 बोरियूं हथ कई वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां कोटड़ी मां शेयर कई पिया। कोटड़ी वेझो लूणी कोट पुलिस कार्रवाई कंदे मंशियात विकिरो कंदड़ 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। आगाह कई पिया वाक़े पुलिस चवण आहे त कार्रवाई दौरान मंशियात विकिरे में मुलविस औरत समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिब जवाबदारनि वटां मंशियात में इस्तेमाल थींदड़ सामान जूं 50 बोरियूं हथ कई वयूं आहिनि।